بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। अलिफ लाम मीम صاد كتاب أنزل إليك فلا يكن في صدرك حرج منه لتنذر به وذكرى للمؤمنين अलिफ लाम मीम صاد ही क़ुरान करीम नाज़िल कयो वियो रसूल अरबी ॾांहुं। पोइ तव्हां तबलीग वक़्तु परेशान न थियो, इन लाइ त माण्हुनि खे क़ुरान करीम सां ॾेॼारियो ऐं मोमिननि लाइ क़ुरान करीम नसीहत आहे। اتبعوا ما أنزل إليكم من ربكم ولا تتبعوا من دونه أولياء قليلا ما تذكرون तव्हां ताबेदारी करियो क़ुरान करीम जी जेको तव्हां ॾांहुं नाज़िल कयो वियो तव्हां जे रब जे तरफ़ां, ऐं अल्लाह खां सवाइ हाकिमनि जी ताबेदारी न करियो, तव्हां तमामु थोरो सम्झो था। وكم من قرية أهلكناها فجاءها بأسنا بياتا أو هم قائلون ऐं असां केतिरा ई ॻोठ हलाक कया, पोइ आयो उन्हनि ते अज़ाब असांजो राति जे वक़्तु या ॿिनि पहरनि जो जंहिं वक़्तु उहे आराम कंदड़ हुआ। فما كان دعوهم إذ جاءهم بأسنا إلا أن قالوا إنا كنا ظالمين पोइ न हो कारामद पुकारणु उन्हनि जो जंहिं वक़्तु उन्हनि ते असांजो अज़ाब आयो मगर पाण चयूं थे त बेशक असीं ज़ालिम हुआसीं। فلنسألن الذين أرسل إليهم ولنسألن المرسلين पोइ ज़रूर पुछंदासीं उन्हनि माण्हुनि खां जिन ॾांहुं रसूल मोकिलिया विया, ऐं ज़रूर सुवाल कंदासीं तबलीग मुतलिक़ रसूलनि खां। فلنقصن عليهم بعلم وما كنا غائبين पोइ उन्हनि ते असीं संदन हालात पंहिंजे इल्म सां बयानु कंदासीं ऐं असीं बेख़बर न आहियूं। والوزن يومئذ الحق فمن ثقلت موازينه فأولئك هم المفلحون ऐं क़यामत जे ॾींहुं अमलनि जो पूरो सवाबु मिलंदो। पोइ जंहिं माण्हू जा वज़न यानी नेक अमल ज़्यादा थिया पोइ उहे ई कामयाब आहिनि। ومن خفت موازينه فأولئك الذين خسروا أنفسهم بما كانوا بآياتنا يظلمون ऐं जंहिं माण्हू जा वज़न यानी नेक अमल घटि थिया पोइ उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजनि नफ़्सनि खे नुक़सान में विधो, इन ई सबबा जो असांजी आयतुनि जो इनकार कयऊं। ولقد مكناكم في الأرض وجعلنا لكم فيها معايش قليلا ما تشكرون ऐं तहक़ीक़ असां तव्हांखे ज़मीन ते आबाद कयो ऐं असां तव्हां लाइ ज़मीन में गुज़रान पैदा कयो, तव्हां तमामु थोरो शुक्र करियो था। ولقد خلقناكم ثم صورناكم ثم قلنا للملائكة اسجدوا لآدم فسجدوا إلا إبليس لم يكن من الساجدين ऐं तहक़ीक़ असां तव्हांखे पैदा फरमायो, पोइ असां तव्हां जूं सूरतूं तयारु कयूं, उन खां पोइ असां मलाइकनि खे फरमायो त आदम खे सजदो करियो, पोइ सभिनी सजदो कयो मगर शैतान सजदे कंदड़नि मां न हो। قال ما منعك ألا تسجد إذ أمرتك قال أنا خير منه خلقتني من نار وخلقته من طين अलाह ताला फरमायो तोखे कहिड़ी शइ मना कयो जो तो सजदो न कयो, जॾहिं त मूं तोखे हुकुम कयो। शैतान चयो आऊं आदम खां भलो आहियां, पोइ मूंखे बाहि मां पैदा कयो ऐं आदम खे मिटीअ मां पैदा कयो। قال فاهبط منها فما يكون لك أن تتكبر فيها فاخرج إنك من الصاغرين अलाह फरमायो तूं इतां निकिरी वञ, तोखे लाइक़ नाहे जो तूं उते तकबुर करीं, पोइ तूं इतां निकिरी वञ,
बेशक तूं ज़लीलन मां आहीं। قال أنظرني إلى يوم يبعثون शैतान चयो तूं मूंखे क़यामत ताईं मोहलत ॾे। قال إنك من المنظرين अल्लाह फरमायो बेशक तोखे मोहलत आहे। قال فبما أغويتني لأقعدن لهم صراطك المستقيم शैतान चयो इन सबबा जो तो मूंखे गुमराह कयो आऊं ज़रूर गुमराह करण लाइ तुंहिंजी सही वाट ते वेंदुसि। ثم لآتينهم من بين أيديهم ومن خلفهم وعن أيمانهم وعن شمائلهم ولا تجد أكثرهم شاكرين उन खां पोइ ज़रूर ईंदुसि आऊं माण्हुनि जे अॻियां ऐं उन्हनि जे पोयां ऐं उन्हनि जे सॼे ऐं खॿे पासे गुमराह करण लाइ ऐं तूं अक्सर माण्हुनि खे शुक्रगुज़ार न लहंदे। قال اخرج منها مذءوما مدحورا لمن تبعك منهم لأملأن جهنم منكم أجمعين अल्लाह ताला फरमायो तूं हितां बुछड़ो ऐं तड़ियल थी निकिरी वञ जिन माण्हू तुंहिंजी ताबेदारी कई तव्हां सभिनी सां आऊं ज़रूर जहन्नम भरींदुसि। ويا آدم اسكن أنت وزوجك الجنة فكلا من حيث شئتما ولا تقربا هذه الشجرة فتكونا من الظالمين ऐं ए आदम तूं ऐं तुंहिंजी घरवारी बिश्त में रहो पोइ तव्हां खाओ बिश्त मां जितां तव्हांखे पसंदि अचे ऐं तव्हां हिन वण खे वेझा न थियो वरन तव्हां हद खां वधंदड़नि मां थी पवंदा। فوسوس لهما الشيطان ليبدي لهما ما وري عنهما من سوآتهما وقال ما نهاكما ربكما عن هذه الشجرة إلا أن تكونا ملكين أو تكونا من الخالدين पोइ शैतान आदम ऐं हवा खे ॾिस थो विधो इन ई लाइ त संदन ढकियल बदन ज़ाहिर करे ऐं शैतान चयो तव्हांखे तव्हांजे रब इन ई वण खां मन उन करे कई आहे त मतां तव्हां ॿई फ़रिश्ता थी पओ या हमेशह बिश्ती थी पओ। وقاسمهما إني لكما لمن الناصحين ऐं शैतान आदम ऐं हवा जे साम्हूं कसम खणी चयो त आऊं तव्हांजो ख़ैर खां आहियां। فدلاهما بغرور فلما ذاقا الشجرة بدت لهما سوآتهما وطفقا يخصفان عليهما من ورق الجنة وناداهما ربهما ألم أنهكما عن تلكما الشجرة وأقل لكما إن الشيطان لكما عدو مبين पोइ ॿिन्ही खे धोखे सां हेठि लाथाई पोइ जॾहिं ॿिन्ही वण खे चखियो त संदन परदे वारो बदन ज़ाहिर थी पियो ऐं पंहिंजे बदन ते बिश्त जा पन्ना वेढ़ियाऊं परदे लाइ ऐं अल्लाह ॿिन्ही खे फरमायो छा मूं तव्हांखे इन वण खां मन न कई हुई ऐं मूं तव्हां ॿिन्ही खे न चयो हो त बेशक शैतान तव्हांजो साफ़ दुश्मन आहे। قالا ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين आदम ऐं हवा अर्ज़ कयो ए असांजा रब असां पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म कयो ऐं जेकॾहिं तो असांखे बख़्श न फरमायो ऐं रहम न कयो असीं ज़रूर नुक़सान वारनि मां थींदासीं। قال اهبطوا بعضكم لبعض عدو ولكم في الأرض مستقر ومتاع إلى حين अल्लाह फरमायो तव्हां हेठि लहो तव्हां हिक ॿिए जा दुश्मन थींदा ऐं तव्हां लाइ ज़मीन में कंहिं वक़्त ताईं रहण ऐं गुज़रान आहे। قال فيها تحيون وفيها تموتون ومنها تخرجون अल्लाह फरमायो तव्हां उन ई ज़मीन में ज़िंदगी गुज़ारींदा ऐं उन ई में तव्हांखे मौत ईंदो ऐं उन ई मां उथारिया वेंदा। يا بني آدم قد أنزلنا عليكم لباسا يواري سوآتكم وريشا ولباس التقوى ذلك خير ذلك من آيات الله لعلهم يذكرون اے اولاد आदम जा तहक़ीक़ असां नाज़िल कयो तव्हां ॾांहुं लिबास खे जेको तव्हांजे ओगुड़नि खे ढके थो ऐं तव्हां लाइ ख़ूबसूरती आहे
ऐं परहेज़गारीअ जो लिबास इहो तमामु बहितर आहे इहे अल्लाह जूं निशानियूं आहिनि त मन इहे नसीहत हासिल कनि يا بني آدم لا يفتننكم الشيطان كما أخرج أبويكم من الجنة ينزع عنهما لباسهما ليريهما سوآتهما إنه يراكم هو وقبيله من حيث لا ترونهم إنا جعلنا الشياطين أولياء للذين لا يؤمنون اے اولاد آدم جا तव्हां खे शैतान फितने में न विझे जहिड़ी तरह आदम ऐं हवा खे बिश्त मां कढियाईं इन्हनि ॿिन्हीअ खां संदन लिबास खसे वरिताईं इन ई लाइ त खेनि संदन ढकियल बदन ॾेखारे बेशक शैतान ऐं संदन कबीलो तव्हां खे उन ई जाइ तां ॾिसे थो जितां तव्हां उन्हनि खे नथा ॾिसी सघो बेशक असां शैतान खे बनायो आहे दोस्त उन्हनि माण्हुनि जो जेके ईमान नथा आणनि وإذا فعلوا فاحشة قالوا وجدنا عليها آباءنا والله أمرنا بها قل إن الله لا يأمر بالفحشاء أتقولون على الله ما لا تعلمون ऐं जंहिं वक़्तु बेहयाई जो कमु कनि था चवनि था त असां पंहिंजनि वॾनि खे ईअं कंदे ॾिठो ऐं अल्लाह असांखे उहो ई हुकुम कयो आहे रसूल अरबी तव्हां फरमायो बेशक अल्लाह बेहयाई जो हुकुम न फरमायो आहे जिन हुकमनि जी तव्हांखे ख़बर न आहे उहे अल्लाह ॾांहुं छो था मनसूब करियो قل أمر ربي بالقسط وأقيموا وجوهكم عند كل مسجد وادعوه مخلصين له الدين كما بدأكم تعودون तव्हां फरमायो मूंखे मुंहिंजे रब इंसाफ़ जो हुकुम फरमायो आहे ऐं हर निमाज़ वक़्तु पंहिंजे रुख़ खे क़िबले ॾांहुं करियो ऐं ख़ुलूस दिलि सां अल्लाह जी इबादत करियो जीअं तव्हांखे पैदा फरमायाईं तीअं तव्हांखे मोटाईंदो فريقا هدى وفريقا حق عليهم الضلالة إنهم اتخذوا الشياطين أولياء من دون الله ويحسبون أنهم مهتدون अल्लाह हिकु धुर खे हिदायत ॾिनी ऐं ॿी धुर ते गुमराही साबित थी बेशक उन्हनि शैताननि खे दोस्त बनायो अल्लाह ताला खां सवाइ ऐं भाइनि था त बेशक इहे हिदायत वारा आहिनि يا بني آدم خذوا زينتكم عند كل مسجد وكلوا واشربوا ولا تسرفوا إنه لا يحب المسرفين ए इंसानो तव्हां निमाज़ पढ़ण वक़्तु सुहिणो लिबास ढकियो ऐं तव्हां खाओ ऐं पीओ ऐं अजायो ख़र्च न करियो बेशक अल्लाह अजाए ख़र्च कंदड़नि सां मोहबत नथो रखे قل من حرم زينة الله التي أخرج لعباده والطيبات من الرزق قل هي للذين آمنوا في الحياة الدنيا خالصة يوم القيامة كذلك نفصل الآيات لقوم يعلمون रसूल अरबी तव्हां उन्हनि खां मालूम करियो त अल्लाह जे पैदा कयल ज़ीनत यानी कपिड़ा वग़ैरह ऐं पाक शयूं जेके इंसान लाइ पैदा कयूं अथसि उहे कंहिं हराम कयूं तव्हां फरमायो इहे शयूं मोमिननि लाइ आहिनि ऐं क़यामत में बि ख़ासि संदन हिसे जूं आहिनि अहिड़ी तरह असीं आयतूं बयान करियूं था उन क़ौम लाइ जेके सम्झनि था قل إنما حرم ربي الفواحش ما ظهر منها وما بطن والإثم والبغي بغير الحق وأن تشركوا بالله ما لم ينزل به سلطانا وأن تقولوا على الله ما لا تعلمون रसूल अरबी तव्हां फरमायो मुंहिंजे रब हराम कई बेहयाई जेका ज़ाहिर में आहे या बातिन में ऐं गुनाह ऐं नाहक सरकशी ऐं अल्लाह सां शिरक करणु जंहिं लाइ उन वटि को दलील नाहे ऐं जिन हुकमनि जी तव्हांखे ख़बर नाहे उहे अल्लाह ॾांहुं छो था मनसूब करियो ولكل أمة أجل فإذا جاء أجلهم لا يستأخرون ساعة ولا يستقدمون ऐं हर उम्मत लाइ मौत जो वक़्तु मुक़ररु आहे पोइ जंहिं वक़्तु संदन मौत ईंदो
त का घड़ी अॻिते ऐं पोइते करे न सघंदा يا بني آدم إما يأتينكم رسل منكم يقصون عليكم آياتي فمن اتقى وأصلح فلا خوف عليهم ولا هم يحزنون हे इंसानो जेकॾहिं तव्हां वटि तव्हां मां रसूल अचनि जेके बयानु कनि था तव्हां ते मुंहिंजूं आयतूं पोइ जंहिं माण्हू ख़ौफ़ ख़ुदा कयो ऐं नेकी कई उन्हनि ते को ख़ौफ़ न आहे ऐं न उहे ॾुखोइबा والذين كذبوا بآياتنا واستكبروا عنها أولئك أصحاب النار هم فيها خالدون ऐं जेके माण्हू अल्लाह जी आयतुनि खे कूड़ो सम्झनि था ऐं उन्हनि खां तकबुर कनि था उहे दोज़खी आहिनि उहे दोज़ख में हमेशह हूंदा فمن أظلم ممن افترى على الله كذبا أو كذب بآياته أولئك ينالهم نصيبهم من الكتاب حتى إذا جاءتهم رسلنا يتوفونهم قالوا أين ما كنتم تدعون من دون الله قالوا ضلوا عنا وشهدوا على أنفسهم أنهم كانوا كافرين पोइ उन माण्हू खां वधीक केरु ज़ालिम आहे जेको अल्लाह ते कूड़ मढ़े थो या अल्लाह जी आयतुनि खे कूड़ो सम्झे थो उन्हनि माण्हुनि खे संदन नसीब जो हिसो मिलंदो एसि ताईं जो जंहिं वक़्तु उन्हनि वटि असांजा फ़रिश्ता पहुचंदा जेके संदन साह कढंदा फ़रिश्ता खेनि चवंदा त तव्हांजा पुट किथे आहिनि जिन जी इबादत कंदा हुआ उहे चवंदा अॼु असां खां बुत ग़ाइब थी विया ऐं पाण ते उहे शाहिदी ॾींदा त बेशक उहे काफ़िर हुआ قال ادخلوا في قد خلت من قبلكم من الجن والإنس في النار كلما دخلت أمة لعنت أختها حتى إذا اداركوا فيها جميعا قالت أخراهم لأولاهم ربنا هؤلاء أضلونا فآتهم عذابا ضعفا من النار قال لكل ضعف ولكن لا تعلمون अल्लाह फरमाईंदो तव्हां जहन्नम में दाख़िल थियो उन्हनि गिरोहनि सां जेके अॻु में गुज़रिया जिन्ननि ऐं इंसाननि मां जॾहिं हिकु गिरोह जहन्नम में दाख़िल थींदो त उहो अॻे गिरोह ते लहनत कंदो एसि ताईं जो उहे सभु जहन्नम में पहुचंदा त पोयां पहिरियुनि लाइ चवंदा त ए असांजा रब असांखे इन्हनि गुमराह कयो पोइ तूं इन्हनि ते ॿीणो अज़ाब जहन्नम जो कर अल्लाह ताला फरमाईंदो हर गिरोह लाइ ॿीणो अज़ाब आहे पर तव्हां नथा सम्झो وقالت أولاهم لأخراهم فما كان لكم علينا من فضل فذوقوا العذاب بما كنتم تكسبون ऐं पहिरियां चवंदा पोयनि खे त तव्हां बि असां खां बहितर न आहियो मतिलब त ॿई गिरोह अज़ाब जा हक़दार आहिनि पोइ तव्हां अज़ाब चखो पंहिंजी बदामाली सबबा الذين كذبوا بآياتنا واستكبروا عنها لا تفتح لهم أبواب السماء ولا يدخلون الجنة حتى يلج الجمل في سم الخياط وكذلك نجزي المجرمين बेशक जिन माण्हुनि असांजी आयतुनि खे कूड़ो सम्झो ऐं उन्हनि खां तकबुर यानी रूगर्दानी कयऊं उन्हनि लाइ आसमान जा दरवाज़ा न खोलिया वेंदा ऐं नथा दाख़िल थियनि उहे बिश्त में एसि ताईं जो सुई जे सोराख़ में उठ दाख़िल थिए ऐं असां अहिड़ी तरह मुजरिमनि खे जज़ा ॾियूं था لهم من جهنم مهاد ومن فوقهم غواش وكذلك نجزي الظالمين उन्हनि लाइ जहन्नम जो विछाणो आहे ऐं उन्हनि जे मथां जहन्नम जो ओढ़णु आहे असां अहिड़ी तरह ज़ालिमनि खे जज़ा ॾियूं था والذين آمنوا وعملوا الصالحات لا نكلف نفسا إلا وسعها أولئك أصحاب الجنة هم فيها خالدون ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं चङा कम कया असां नथा तकलीफ़ ॾियूं उन्हनि नफ़्सनि खे मगर संदन ताक़त आहे
इहे बेश्ती आहिनि इहे हमेशह बेश्त में रहंदा ونزعنا ما في صدورهم من غل تجري من تحتهم الأنهار وقالوا الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله لقد جاءت رسل ربنا بالحق ونودوا أن تلكم الجنة أورثتموها بما كنتم تعملون ऐं असां उन्हनि जे सीननि मां हसद खे कढंदासीं उन्हनि बिश्तियुनि जे हेठां नहरूं वहंदियूं ऐं उहे चवंदा सभई तारीफ़ूं अलाह ताला लाइ आहिनि जंहिं असांखे सिधे वाट जी हिदायत ॾिनी ऐं जेकॾहिं अलाह असांखे हिदायत न ॾे हा त असीं हिदायत वारा न थियूं हा तहकी अलाह जे रसूलनि सच आंदो ऐं पुकारिया वेंदा नेकोकार त ही बिश्त तव्हांखे वरसे में मिलियो इन ई सबबा जो तव्हां नेक अमल कंदा हुआ ونادى أصحاب الجنة أصحاب النار أن قد وجدنا ما وعدنا ربنا حقا فهل وجدتم ما وعد ربكم حقا قالوا نعم فأذن مؤذن بينهم اللعنة الله على الظالمين ऐं बेश्ती दोज़खनि खे पुकारींदा त असांखे बेशक मिली वियो जेको सचो वाइदो असांजे रब असां सां कयो हो पोइ छा तव्हांखे न मिलियो जेको सचो वाइदो तव्हांजे रब तव्हां सां कयो हो चवंदा हाओ पोइ आवाज़ ॾींदड़ उन्हनि जे दरमियान चवंदो त अलाह जी लहनत ज़ालिमनि ते आहे الذين يصدون عن سبيل الله ويبغونها عوجا وهم بالآخرة كافرون जेके अलाह जे राह खां रोकीनि था ऐं चाहिनि था त अलाह जे दीन खे तब्दील कनि ऐं इहे आख़िरत जो इनकार कंदड़ आहिनि وبينهما حجاب وعلى الأعراف رجال يعرفون كلا بسيماهم ونادوا أصحاب الجنة أن سلام عليكم لم يدخلوها وهم يطمعون ऐं बेश्तियुनि ऐं दोज़खनि जे विच में पर्दो आहे ऐं इराक़ में माण्हू हूंदा जेके हिक ॿिए खे संदन निशानी सां सुञाणनि था ऐं उहे बिश्तियुनि खे छॾींदा त तव्हां ते सलामती आहे उहे बिश्त में दाख़िल न थींदा अगरि ते उहे सद कंदा وإذا صرفت أبصارهم تلقاء أصحاب النار قالوا ربنا لا تجعلنا مع القوم الظالمين ऐं जॾहिं इराक़ यानी दरमियाने दर्जे वारनि जूं अखियूं जहन्नम ॾांहुं फेरायूं वेंदियूं चवंदा हे असांजा रब असांखे तूं ज़ालिमनि जी क़ौम सां न मिलाए ونادى أصحاب الأعراف رجالا يعرفونهم بسيماهم قالوا ما أغنى عنكم جمعكم وما كنتم تستكبرون ऐं सरीदा इराक़ वारा यानी दरमियाने दर्जे वारा दोज़खी माण्हुनि खे जिन खे उहे संदन निशानी सां सुञाणंदा उहे चवंदा न दफ़ा कयो तव्हां तां अज़ाब तव्हांजे गिरोह ऐं जंहिं ते तव्हांखे गुरूर हो هؤلاء الذين أقسمتم لا ينالهم الله برحمة ادخلوا الجنة لا خوف عليكم ولا أنتم تحزنون छा हीअ उहे माण्हू आहिनि जिन लाइ तव्हां कसम खणी चवंदा हुआ त उन्हनि खे अलाह जी रहमत न पहुचंदी तव्हां दाख़िल थियो बेश्त में तव्हां ते को ख़ौफ़ नाहे ऐं न तव्हां ॾुखोइबा ونادى أصحاب النار أصحاب الجنة أن أفيضوا علينا من الماء أو مما رزقكم الله قالوا إن الله حرمهما على الكافرين ऐं सॾींदा जहन्नमी बेश्तियुनि खे त तव्हां मोकिलियो असां ॾांहुं पाणी या जेकी तव्हांखे अलाह रिज़्क़ अता कयो आहे बेश्ती चवंदा बेशक अलाह पाणी ऐं रिज़्क़ काफ़रनि ते हराम कयो आहे الذين اتخذوا دينهم لهوا ولعبا وغرتهم الحياة الدنيا فاليوم ننساهم كما نسوا لقاء يومهم هذا وما كانوا بآياتنا يجحدون जेके पंहिंजे दीन खे मज़ाक ऐं रांद करे सम्झंदा हुआ ऐं खेनि संदन दुनिया जी हयाती मग़रूर कयो पोइ अॼु असां उन्हनि खे विसारियूं था जीअं उन्हनि क़यामत खे विसारियो हो
ऐं जीअं उहे असांजी आयतुनि जो इनकार कंदा हुआ ولقد جئناهم بكتاب فصلناه على علم هدى ورحمة لقوم يؤمنون ऐं तहक़ीक़ उन्हनि वटि क़ुर करीम पहुतो पोइ असां क़ुर खे पंहिंजे इल्म सां खोले खोले बयानु कयो हिदायत ऐं रहमत आहे उन क़ौम लाइ जेके ईमान आणनि था هل ينظرون إلا تأويله يوم يأتي تأويله يقول الذين نسوه من قبل قد جاءت رسل ربنا بالحق فهل لنا من شفعاء فيشفعوا لنا أو نرد فنعمل غير الذي كنا نعمل قد خسروا أنفسهم وضل عنهم ما كانوا يفترون उन्हनि काफ़रनि खे न इंतज़ार मगर आख़िरी नतीजे जो जंहिं ॾींहुं उन जो आख़िरी नतीजो साम्हूं ईंदो त चवंदा उहे जिन दुनिया में क़यामत खे विसारियो हो त तहक़ीक़ अल्लाह जा रसूल असां वटि सच खणी आया पोइ छा असां लाइ के सिफ़ारिशी आहिनि जेके असां लाइ हींअर सिफ़ारिश कनि या असीं दुनिया में मोटी नेक अमल करियूं बेशक नुक़सान में विधाऊं पंहिंजनि नफ़्सनि खे ऐं हथ मां निकिरी वियनि उहे ॻाल्हियूं जेके ठाहींदा हुआ إن ربكم الله الذي خلق السماوات والأرض في 6 أيام ثم استوى على العرش يغشي الليل النهار يطلبه حثيثا والشمس والقمر والنجوم مسخرات بأمره ألا له الخلق والأمر تبارك الله رب العالمين तव्हांजो रब अल्लाह आहे जंहिं पैदा फरमायो आसमान ऐं ज़मीन खे 6 ॾींहंनि में उन खां पोइ बराबरि थियो अर्श अज़ीम ते जीअं संदसि शाया निशान आहे उहो अल्लाह आहे जेको राति खे ॾींहुं करे थो जेके हिक ॿिए पोयां जल्दी अचनि था ऐं सिज ऐं चंड ऐं तारा अल्लाह जे हुकुम जा ताबेदार आहिनि ख़बरदार सभई मख़लूक ऐं सभई हुकुम अल्लाह जा आहिनि वॾी बरकत वारो अल्लाह आहे जेको रब आहे जहाननि जो ادعوا ربكم تضرعا وخفية إنه لا يحب المعتدين दुआ घुरो तव्हां पंहिंजे रब खां आजिज़ीअ ऐं आहिस्तगी सां बेशक अल्लाह हद खां वधंदड़ सां मोहबत नथो रखे ولا تفسدوا في الأرض بعد إصلاحها وادعوه خوفا وطمعا إن رحمة الله قريب من المحسنين ऐं तव्हां ज़मीन में फसाद न करियो रसूलनि जे अचण खां पोइ ऐं दुआ घुरो तव्हां ख़ौफ़ ऐं उमीद सां तहक़ीक़ अल्लाह जी रहमत नेकोकारनि खे वेझी आहे وهو الذي يرسل الرياح بشرا بين يدي رحمته حتى إذا أقلت سحابا ثقالا سقناه لبلد ميت فأنزلنا به الماء فأخرجنا به من كل الثمرات كذلك نخرج الموتى لعلكم تذكرون अल्लाह ताला उहो आहे जेको मोकिले थो हवाउनि खे मींहनि खां अॻु में ख़ुशख़बरी ॾींदड़ तव्हांजो जंहिं वक़्तु हवाऊं खणनि थियूं ॻरनि ककरनि खे असां उन्हनि ककरनि खे गैराबाद शहर लाइ हलायूं था पोइ ककरनि मां मींहुं वसायूं था मींहं मां हर क़िस्म जा मेवा पैदा करियूं था अहिड़ी तरह असीं मोलनि खे ज़मीन मां ज़िंदह करे ॿाहिरि कढंदासीं उन लाइ तव्हां नसीहत हासिल करियो والبلد الطيب يخرج نباته بإذن ربه والذي خبث لا يخرج إلا نكدا كذلك نصرف الآيات لقوم يشكرون ऐं भली ज़मीन अल्लाह ताला जे हुकुम सां बहितरीन सलाह पैदा करे थी ऐं ढिली ज़मीन तमामु थोरी पैदाइश थिए थी अहिड़ी तरह असीं बयानु करियूं था पंहिंजे निशाननि खे उन क़ौम लाइ जेके शुक्र कनि था لقد أرسلنا نوحا إلى قومه فقال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره إني أخاف عليكم عذاب يوم عظيم तहक़ीक़ असां नूह खे पैगंबर करे संदसि क़ौम ॾांहुं मोकिलियो पोइ चयाईं हे मुंहिंजी क़ौम अल्लाह जी इबादत करियो
अल्लाह खां सवाइ तव्हांजो को महबूद न आहे बेशक आऊं तव्हांजे मथां क़यामत जे अज़ाब जो ख़ौफ़ करियां थो قال الملأ من قومه إنا لنراك في ضلال مبين संदसि क़ौम मां वॾनि माण्हुनि चयो बेशक असां तोखे साफ़ गुमराही में ॾिसूं था قال يا قوم ليس بي ضلالة ولكني رسول من رب العالمين हज़रत नूह चयो ए मुंहिंजी क़ौम मूंखे का गुमराही नाहे पर आऊं रब्बुल आलमीन जे तरफ़ां रसूल आहियां أبلغكم رسالات ربي وأنصح لكم وأعلم من الله ما لا تعلمون आऊं तव्हांखे पंहिंजे रब जा अहकाम पहुचायां थो ऐं तव्हांखे नसीहत करियां थो ऐं आऊं अल्लाह जे तरफ़ां उहो ॼाणां थो जेको तव्हां नथा ॼाणो أوعجبتم أن جاءكم ذكر من ربكم على رجل منكم لينذركم ولتتقوا ولعلكم ترحمون छा तव्हांखे अजब लॻे थो त तव्हां मां हिकु इंसान खे रिसालत मिले अल्लाह जे तरफ़ां इन ई लाइ त तव्हांखे ॾेजारे ऐं तव्हां ॾिजो ऐं मन तव्हां ते रहम कयो वञे فكذبوه فأنجيناه والذين معه في الفلك وأغرقنا الذين كذبوا بآياتنا إنهم كانوا قوما عمين पोइ उन्हनि नूह खे कूड़ो सम्झो पोइ असां नूह ऐं उन्हनि मोमिननि खे जेके ॿेड़ीअ में हुआ निजात ॾिनी ऐं असां उन्हनि खे ॿोड़ियो जेके असांजे आयतुनि खे कूड़ो सम्झंदा हुआ बेशक इहा क़ौम हक़ खां नाबीन हुई وإلى عاد أخاهم هودا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره أفلا تتقون ऐं आद क़ौम ॾांहुं संदन भाउ हज़रत हूद खे पैगंबर करे मोकिलियोसीं हूद चयो ए मुंहिंजी क़ौम तव्हां अल्लाह जी इबादत करियो अल्लाह खां सवाइ तव्हांजो को महबूद नाहे छा पोइ तव्हां अल्लाह खां न ॾिजो قال الملأ الذين كفروا من قومه إنا لنراك في سفاهة وإنا لنظنك من الكاذبين संदसि क़ौम मां काफ़रनि जे हिकु गिरोह चयो बेशक असीं तोखे बेअकुल सम्झूं था ऐं तहक़ीक़ असांखे यकीन आहे त तूं कूड़नि मां आहीं قال يا قوم ليس بي سفاهة ولكني رسول من رب العالمين हज़रत हूद चयो ए मुंहिंजी क़ौम मूंखे का बेअकुली नाहे पर आऊं रब्बुल आलमीन जे तरफ़ां रसूल आहियां أبلغكم رسالات ربي وأنا لكم ناصح أمين आऊं तव्हांखे पंहिंजे रब जा अहकाम पहुचायां थो ऐं आऊं तव्हां लाइ नसीहत कंदड़ अमीन आहियां أوعجبتم أن جاءكم ذكر من ربكم على رجل منكم لينذركم واذكروا إذ جعلكم خلفاء من بعد قوم نوح وزادكم في الخلق بسطة فاذكروا آلاء الله لعلكم تفلحون छा तव्हां अजब करियो था त तव्हां मां हिकु इंसान खे रिसालत मिली अल्लाह जे तरफ़ां इन लाइ त तव्हांखे ॾेजारे ऐं तव्हां यादि करियो जंहिं वक़्तु अल्लाह तव्हांखे नाइब मुक़ररु कयो नूह जी क़ौम खां पोइ ऐं कद बुत में तव्हांखे मज़बूत कयाईं पोइ तव्हां अल्लाह जूं नेमतूं यादि करियो यकीनन तव्हां निजात लहंदा قالوا أجئتنا لنعبد الله وحده ونرى ما كان يعبد آباؤنا فأتنا بما تعدنا إن كنت من الصادقين उम्मतुनि चयो छा तूं असां वटि उन लाइ आयो आहीं त असीं फ़क़ति हिकु अल्लाह जी इबादत करियूं ऐं उन्हनि महबूदनि खे छॾियूं जिन जा पूजारी असांजा वॾा हुआ पोइ तूं उहो अज़ाब आण जंहिंजो तूं वाइदो करीं थो जेकॾहिं तूं सचो आहीं قال قد وقع عليكم من ربكم رجس وغضب أتجادلونني في أسماء سميتموها أنتم وآباؤكم ما نزل الله بها من سلطان فانتظروا إني معكم من المنتظرين हूद चयो तहक़ीक़ तव्हां ते तव्हांजे रब जे तरफ़ां अज़ाब ऐं गज़ब ईंदो
छा तव्हां मूंसां उन्हनि नालनि मुताबिक़ झगड़ो करियो था जेके ख़ुदि तव्हां ऐं तव्हांजे वॾनि बुतनि लाइ रखिया आहिनि। अल्लाह बुतनि जी इबादत लाइ का हुजत न मोकिली पोइ तव्हां अज़ाब जो इंतज़ार करियो, बेशक आऊं बि तव्हां सां इंतज़ार कंदड़ आहियां। فأنجيناه والذين معه برحمة منا وقطعنا دابر الذين كذبوا بآياتنا وما كانوا مؤمنين। पोइ असां हूद ऐं संदसि साथियुनि खे पंहिंजी रहमत सां निजात ॾिनी ऐं असां पाड़ूं पटियूं उन्हनि माण्हुनि जूं जेके असांजे आयतुनि खे कूड़ो सम्झंदा हुआ ऐं उहे मोमिन न हुआ। وإلى ثمود أخاهم صالحا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره قد جاءتكم بينة من ربكم هذه ناقة الله لكم آية فذروها تأكل في أرض الله ولا تمسوها بسوء فيأخذكم عذاب أليم। ऐं समूद कबीले ॾांहुं संदन भाउ हज़रत साले पैगंबर करे मोकिलियो थी। साले चयो, हे मुंहिंजी क़ौम, तव्हां अलाह जी इबादत करियो, अलाह खां सवाइ तव्हांजो को महबूद न आहे। तहक़ीक़ तव्हां वटि आयो दलील तव्हांजे रब जे तरफ़ां, हीअ अलाह जी ॾाची आहे जेका तव्हां लाइ निशानी आहे। पोइ तव्हां छॾे ॾियो त इहा अलाह जी ज़मीन में चरे ऐं तव्हां उनखे का तकलीफ़ न ॾियो, वरन तव्हांखे दर्दनाक अज़ाब पहुचंदो। واذكروا إذ جعلكم خلفاء من بعد عاد وبوأكم في الأرض تتخذون من سهولها قصورا وتنحتون الجبال بيوتا فاذكروا آلاء الله ولا تعثوا في الأرض مفسدين। ऐं तव्हां यादि करियो जंहिं वक़्तु अलाह तव्हांखे आद क़ौम खां पोइ नाइब मुक़ररु कयो ऐं तव्हांखे ज़मीन में टिकायई। नरम ज़मीन मां तव्हां माड़ियूं तयारु कंदा हुआ उन्हारे लाइ ऐं जबलनि मां घर तयारु कंदा हुआ सियारे लाइ। पोइ तव्हां अलाह जूं नेमतूं यादि करियो ऐं ज़मीन में फसाद थी न उथो। قال الملأ الذين استكبروا من قومه للذين استضعفوا لمن آمن منهم أتعلمون أن صالحا مرسل من ربه قالوا إنا بما أرسل به مؤمنون। संदसि क़ौम मां हिकु गिरोह चयो जेके तकबुर कंदा हुआ उन्हनि माण्हुनि लाइ जेके मुस्लमान मिस्कीन हुआ त छा तव्हां ॼाणो था त बेशक साले पैगंबर आहे अलाह जे तरफ़ां। मिस्कीननि चयो त बेशक असीं संदसि रिसालत खे मञींदड़ आहियूं। قال الذين استكبروا إنا بالذي آمنتم به كافرون। चयो उन्हनि माण्हुनि जिन तकबुर कयो बेशक असां उन रिसालत खे जेका तव्हां मञो था उन जो इनकार कंदड़ आहियूं। فعقروا الناقة وعتوا عن أمر ربهم وقالوا يا صالح ائتنا بما تعدنا إن كنت من المرسلين। पोइ ॾाचीअ खे तलवार सां मारियाऊं ऐं पंहिंजे रब जी हुकुम जी नाफ़रमानी कयाऊं ऐं चयाऊं त ए साले तूं उहो अज़ाब असां लाइ आण जंहिंजो तूं असां सां वाइदो कयो जेकॾहिं तूं पैगंबर आहीं। فأخذتهم الرجفة فأصبحوا في دارهم جاثمين। पोइ उन्हनि ते सख़्तु ज़िलज़िलो आयो, पोइ पंहिंजनि घरनि में गोॾनि भर मोल थी किरी पिया। فتولى عنهم وقال يا قوم لقد أبلغتكم رسالة ربي ونصحت لكم ولكن لا تحبون الناصحين। पोइ साले उन्हनि खां पासो कयो ऐं चयाई ए मुंहिंजी क़ौम, तहक़ीक़ मूं तव्हांखे पंहिंजे रब जी रिसालत पहुचाई ऐं मूं तव्हांखे नसीहत कई पर तव्हां नसीहत कंदड़नि खे पसंदि नथा करियो। ولوطا إذ قال لقومه أتأتون الفاحشة ما سبقكم بها من أحد من العالمين। ऐं पैगंबर लूत जंहिं वक़्तु पंहिंजी क़ौम खे चयो छा तव्हां बदफेली करियो था जेका तव्हां खां अॻु में जहान वारनि मां कंहिं हिकु बि कान कई। إنكم لتأتون الرجال شهوة من دون النساء بل أنتم قوم مسرفون। तहक़ीक़ तव्हां मर्दनि ॾांहुं ख़राब इरादे सां वञो था औरतुनि खां सवाइ, बल्कि तव्हां माण्हू
हद खां लंघे विया। وما كان جواب قومه إلا أن قالوا أخرجوهم من قريتكم إنهم أناس يتطهرون ऐं लूत जी क़ौम जो जवाब न हो मगर चयाऊं त तव्हां उन्हनि यानी लूत ऐं संदसि घर वारनि खे संदन ॻोठ मां ॿाहिरि कढो, बेशक इहे माण्हू बुराई खां पाक आहिनि। فأنجيناه وأهله إلا امرأته كانت من الغابرين पोइ असां लूत ऐं संदसि घर वारनि खे निजात ॾिनी सवाइ संदसि घरवारी जे जेका अज़ाब कयलनि मां हुई। وأمطرنا عليهم مطرا فانظر كيف كان عاقبة المجرمين ऐं असां बारिश वसाई उन जे मथां हिकु बारिश पथरनि जी, पोइ तव्हां ॾिसो त कहिड़ी तरह पछाड़ी आहे मुजरमनि जी। وإلى مدين أخاهم شعيبا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره قد جاءتكم بينة من ربكم فأوفوا الكيل والميزان ولا تبخسوا الناس أشياءهم ولا تفسدوا في الأرض بعد إصلاحها ذلكم خير لكم إن كنتم مؤمنين ऐं मदियन कबीले ॾांहुं असां संदन भाउ हज़रत शुएब खे पैगंबर करे मोकिलियो। शुएब चयो, ए मुंहिंजी क़ौम, तव्हां अल्लाह जी इबादत करियो, अल्लाह खां सवाइ तव्हांजो को महबूद न आहे। तहक़ीक़ तव्हां वटि दलील आयो तव्हां जे रब जे तरफ़ां, पोइ तव्हां माप ऐं तौर पूरी करियो ऐं माण्हुनि खे तौर में घटि शयूं न ॾींदा करियो ऐं ज़मीन में फसाद न करियो पैगंबरनि जे अचण खां पोइ। उन्ही में तव्हां लाइ भलाई आहे जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। ولا تقعدوا بكل صراط توعدون وتصدون عن سبيل الله من آمن به وتبغونها عوجا واذكروا إذ كنتم قليلا فكثركم وانظروا كيف كان عاقبة المفسدين ऐं हर सही रस्ते ते माण्हुनि खे ॾिजाइण लाइ यानी गुमराह करण लाइ न वियो ऐं अल्लाह जी राह खां तव्हां रोकियो था उन्हनि माण्हुनि खे जेके अल्लाह ते ईमान आणनि था ऐं उन जी राह में टेड़ाई तलब करियो था। ऐं तव्हां यादि करियो जॾहिं तव्हां थोरा हुआ पोइ अल्लाह तव्हांजे नसुल में बरकत विधी ऐं तव्हां ॾिसो त फसादनि जी पछाड़ी कहिड़ी थिए थी। وإن كان طائفة منكم آمنوا بالذي أرسلت به وطائفة لم يؤمنوا فاصبروا حتى يحكم الله بيننا وهو خير الحاكمين ऐं जेकॾहिं तव्हां मां किन माण्हू ईमान आंदो मुंहिंजी रिसालत ते ऐं किन माण्हू ईमान न आंदो पोइ तव्हां सब्र करियो एसि ताईं जो अल्लाह फ़ैसिलो फरमाए असांजे विच में ऐं अल्लाह बेहतरीन फ़ैसिलो कंदड़ आहे। قال الملأ الذين استكبروا من قومه لنخرجنك يا شعيب والذين آمنوا معك من قريتنا أو لتعودن في ملتنا قال أولو كنا كارهين हज़रत शुएब जी क़ौम मां सरदारनि चयो जेके तकबुर कंदा हुआ त ए शुएब असीं तोखे ऐं जिन माण्हू तोसां गॾु ईमान आंदो आहे उन्हनि खे ज़रूर पंहिंजे ॻोठ मां कढंदासीं या ज़रूर तोखे पंहिंजे मज़हब ते मोटाईंदासीं। शुएब चयो, छा जे तुणीक असां बेदार आहियूं। قد افترينا على الله كذبا إن عدنا في ملتكم بعد إذ نجانا الله منها وما يكون لنا أن نعود فيها إلا أن يشاء الله ربنا وسع ربنا كل شيء علما على الله توكلنا ربنا افتح بيننا وبين قومنا بالحق وأنت خير الفاتحين तहक़ीक़ तव्हां अल्लाह ते कूड़ मढ़ियो आहे। जेकॾहिं असीं तव्हांजे मज़हब ते मोटियासीं उन खां पोइ जो अल्लाह असांखे उन खां निजात ॾिनी त असीं बि कूड़ मढ़ींदड़ थींदासूं ऐं असांखे मुनासिब न आहे जो उन ई मज़हब में दाख़िल थियूं मगर जेको असांजो रब चाहे। असांजे रब जो इल्म हर शइ खे घेरो कंदड़ आहे। अल्लाह ताला ते असां तवकल कई आहे। हे असांजा रब, असांजे
ऐं असांजी क़ौम जे विच में हक़ सां फ़ैसिलो कर ऐं तूं बहितरीन फ़ैसिलो कंदड़ आहीं. وقال الملأ الذين كفروا من قومه لئن اتبعتم شعيبا إنكم إذا لخاسرون. ऐं शुएब जी क़ौम मां सरदारनि चयो जेके काफ़र हुआ त जेकॾहिं तव्हां शुएब जा ताबेदार थिया उन वक़्तु तव्हां ज़रूर नुक़सान में रहंदा. فأخذتهم الرجفة فأصبحوا في دارهم جاثمين. पोइ उन्हनि ते ज़िलज़िलो आयो पोइ उहे पंहिंजनि घरनि में गोॾनि भर मोल थी किरी पिया. الذين كذبوا شعيبا كأن لم يغنوا فيها الذين كذبوا شعيبا كانوا هم الخاسرين. जिन माण्हुनि कूड़ो सम्झो शुएब खे ईअं बर्बाद थिया गोया उहे उन ई शहर में आबादी न हुआ. जिन माण्हुनि शुएब पैगंबर खे कूड़ो सम्झो उहे नुक़सान वारा आहिनि. فتولى عنهم وقال يا قوم لقد أبلغتكم رسالات ربي ونصحت لكم فكيف آسى على قوم كافرين. पोइ शुएब उन्हनि खां पासो कयो ऐं चयाईं ए मुंहिंजी क़ौम तहक़ीक़ मूं तव्हांखे पंहिंजे रब जा अहकाम पहुचाया ऐं मूं तव्हांखे नसीहत कई पोइ आऊं कहिड़ो ॾुख करियां उन क़ौम जो जेके काफ़र हुआ. وما أرسلنا في قرية من نبي إلا أخذنا أهلها بالبأساء والضراء لعلهم يضرعون. ऐं असां कंहिं ॻोठ में को नबी न मोकिलियो मगर उते जे रहंदड़नि खे जिन ईमान न आंदो मिसकीनी ऐं बीमारी में मुब्तला कयोसीं त मन इहे आजिज़ थी ईमान आणनि. ثم بدلنا مكان السيئة الحسنة حتى عفوا وقالوا قد مس آباءنا الضراء والسراء فأخذناهم بغتة وهم لا يشعرون. उन खां पोइ बदहाली जी जाइ ते ख़ुशहाली कई थी एसि ताईं जो तरक़ी वरिताऊं ऐं चयाऊं तहक़ीक़ असांजे वॾनि खे बि ॾुख सुख पहुता हुआ पोइ असां उन्हनि खे संदन ग़फ़लत में ओचितो पकड़े वरितो ऐं इहे नथा सम्झनि. ولو أن أهل القرى آمنوا واتقوا لفتحنا عليهم بركات من السماء والأرض ولكن كذبوا فأخذناهم بما كانوا يكسبون. ऐं जेकॾहिं तहक़ीक़ इहे ॻोठ वारा ईमान आणनि हा ऐं ख़ौफ़ ख़ुदा कनि हा त अलबत असां उन्हनि जे मथां आसमान ऐं ज़मीन मां बरकतूं नाज़िल करियूं हा पर उन्हनि रसूलनि खे कूड़ो सम्झो पोइ संदन बदअमली सबबा असां उन्हनि ते अज़ाब कयो. أفأمن أهل القرى أن يأتيهم بأسنا بياتا وهم نائمون. छा ॻोठनि में रहंदड़ माण्हू नथा ॾिजनि जो अचे उन्हनि ते अज़ाब असांजो राति जे वक़्तु जॾहिं उहे सुतल हुजनि. أوأمن أهل القرى أن يأتيهم بأسنا ضحى وهم يلعبون. छा ॻोठनि में रहंदड़ माण्हू नथा ॾिजनि जो अचे इन्हनि ते अज़ाब असांजो ॾींहं जे वक़्तु जॾहिं उहे रांदि कंदा हुजनि. أفأمنوا مكر الله فلا يأمن مكر الله إلا القوم الخاسرون. छा पोइ उहे अलाह जी खुफ़िय तदबीर खां अमन में आहिनि. अलाह जी खुफ़िय तदबीर खां काफ़रनि जी क़ौम अमन में रही नथी सघे. أولم يهد للذين يرثون الأرض من بعد أهلها أن لو نشاء أصبناهم بذنوبهم ونطبع على قلوبهم فهم لا يسمعون. छा मौजूदा माण्हुनि खे इहा हिदायत न पहुती त जेकॾहिं असीं चाहियूं त इन्हनि खे संदन गुनाहनि जे एवज़ अज़ाब पहुचायूं ऐं असां संदन दिलनि ते मोहरूं हयूं आहिनि पोइ इहे नथा ॿुधनि. تلك القرى نقص عليك من أنبائها ولقد جاءتهم رسلهم بالبينات فما كانوا ليؤمنوا بما كذبوا من قبل كذلك يطبع الله على قلوب الكافرين. इहे उहे ॻोठ आहिनि
जिन जा किस्सा असीं तव्हांजे मथां बयान करियूं था ऐं तहक़ीक़ आया उन्हनि वटि संदन पैगंबर मौजनि सां पोइ जिन माण्हुनि अॻे ई रसूलनि जो इनकार कयो उन्हनि ईमान न आंदो अहिड़ी तरह अल्लाह ताला काफ़िरनि जी दिलनि ते मोहर लगाए थो وما وجدنا لأكثرهم من عهد وإن وجدنا أكثرهم لفاسقين ऐं असां उन्हनि मां घणनि खे पहिरें वाइदे ते पाबंद न ॾिठोसीं ऐं बेशक उन्हनि मां घणा बदकार ॾिठासीं ثم بعثنا من بعدهم موسى بآياتنا إلى فرعون وملئه فظلموا بها فانظر كيف كان عاقبة المفسدين उन खां पोइ असां हज़रत मूसा खे मोकिलियो मौजदनि सां फिरऔन ऐं संदसि क़ौम ॾांहुं पोइ मौजदनि जो इनकार कयऊं पोइ तव्हां ॾिसो त कहिड़ी तरह आहे पछाड़ी फसादनि जी وقال موسى يا فرعون إني رسول من رب العالمين ऐं मूसा चयो हे फिरौन बेशक आऊं रब्बुल आलमीन जे तरफ़ां रसूल आहियां حقيق على ألا أقول على الله إلا الحق قد جئتكم ببينة من ربكم فأرسل معي بني إسرائيل मूंखे ज़रूरी आहे त आऊं अलाह ताला लाइ सची ॻाल्हि चवां तहक़ीक़ आऊं तव्हां वटि तव्हांजे रब खां निशानियूं खणी आयो आहियां पोइ तूं मूंसां गॾु बनी इसराइल खे छॾ قال إن كنت جئت بآية فأت بها إن كنت من الصادقين फिरौन चयो हे मूसा जेकॾहिं तो को मौजज़ो आंदो आहे त उहो ॾेखार जेकॾहिं तूं सचो आहीं فألقى عصاه فإذا هي ثعبان مبين पोइ हज़रत मूसा पंहिंजी लठ खे उछलायो पोइ फौरन उहा लठ तमामु वॾो नांग ज़ाहिर थी पई ونزع يده فإذا هي بيضاء للناظرين ऐं पंहिंजे हथ खे ॿाहिरि कढियाई पोइ फौरन उहो हथु झरकंदड़ थियो ॾिसण लाइ فرعون إن من قوم فرعون إن هذا لساحر عليم फिरौन जी क़ौम मां सरदारनि चयो बेशक ही मूसा माहिर जादूगर आहे يريد أن يخرجكم من أرضكم فماذا تأمرون इहो इरादो करे थो त तव्हांखे पंहिंजे मुल्क मां ॿाहिरि कढे पोइ तव्हांजो कहिड़ो मशवरो आहे قالوا أرجه وأخاه وأرسل في المدائن حاشرين चयऊं मूसा ऐं संदसि भाउ खे मोहलत ॾे ऐं तूं शहरनि में माण्हू गॾु कंदड़ खे मोकल يأتوك بكل ساحر عليم उहे आणींदा तो वटि हर क़िस्म जा ॼाणू जादूगर وجاء السحرة فرعون قالوا إن لنا لأجرا إن كنا نحن الغالبين ऐं जादूगर फिरौन वटि आया चयऊं छा असां लाइ अजुर आहे जेकॾहिं असां ग़ालिब थियासीं قال نعم وإنكم لمن المقربين फिरौन चयो हाओ ऐं बेशक तव्हां मुंहिंजा मुक़रब थींदा قالوا يا موسى إما أن تلقي وإما أن نكون نحن الملقين जादूगरनि चयो हे मूसा या तूं जादू ॾेखार या असीं जादू ॾेखारियूं قال ألقوا فلما ألقوا سحروا أعين الناس واسترهبوهم وجاءوا بسحر عظيم मूसा चयो तव्हां जादू ॾेखारियो पोइ जॾहिं रसियुनि खे उछलायाऊं माण्हुनि जी अखियुनि ते जादू कयऊं ऐं उन्हनि खे ॾेजारियऊं ऐं तमामु वॾो जादू आंदाऊं यानी रसियुनि मां बलाऊं करे ॾेखारियऊं وأوحينا إلى موسى أن ألق عصاك فإذا هي تلقف ما يأفكون ऐं असां मूसा ॾांहुं हुकुम मोकिलियो त पंहिंजी लठ खे उछलाए ओचितो मूसा जी लठ ॻिही वई जेकी उन्हनि जादू कयो हो فوقع الحق وبطل ما كانوا يعملون पोइ हक़ ज़ाहिर थी पियो ऐं संदसि जादू बातिल थी वियो فغلبوا هنالك وانقلبوا صاغرين पोइ फिरौन ऐं संदसि जादूगरनि शिकस्त खाधी
ऐं फिरी ज़लील थी पिया وألقي السحرة ساجدين قالوا آمنا برب العالمين رب موسى وهارون ऐं जादूगर सजदे में किरी पिया अल्लाह जी दरबार में सभिनी चयो असां रब्बुल आलमीन ते ईमान आंदो यानी जेको रब आहे हज़रत मूसा ऐं हज़रत हारून जो قال فرعون آمنتم به قبل أن آذن لكم إن هذا لمكر مكرتموه في المدينة لتخرجوا منها أهلها فسوف تعلمون फिरौन चयो तव्हां मुंहिंजी इजाज़त खां अॻु उन ई ते ईमान आंदो बेशक ही वॾो फिरेब हो जेको तव्हां शहर में कयो इन ई लाइ त शहरनि खे तव्हां उन ई मां ॿाहिरि कढो पोइ हींअर तव्हांखे ख़बर पवंदी لأقطعن أيديكم وأرجلكم من خلاف ثم لأصلبنكم أجمعين कसम सां ऐं ज़रूर तव्हांजे हिकु पासे जो हथ ऐं ॿिए पासे जो पेर कटींदुसि उन खां पोइ तव्हां सभिनी खे फांसी ॾींदुसि قالوا إنا إلى ربنا منقلبون जादूगरनि चयो बेशक असां पंहिंजे रब ॾांहुं मोटंदड़ आहियूं وما تنقم منا إلا أن آمنا بآيات ربنا لما جاءتنا ربنا أفرغ علينا صبرا وتوفنا مسلمين ऐं तूं असांखे अलाह ताला ऐं संदसि आयतुनि ते ईमान आणण खां रोके नथो सघीं जॾहिं निशानियूं असां वटि पहुतियूं हे असांजा रब असांखे घणो सब्र अता कर ऐं असांखे मुस्लमान करे मार وقال الملأ من قوم فرعون أتذر موسى وقومه ليفسدوا في الأرض ويذرك وآلهتك قال سنقتل أبناءهم ونستحيي نساءهم وإنا فوقهم قاهرون ऐं चयो सरदारनि फिरौन जी क़ौम मां त ए फिरौन छा तूं मूसा ऐं संदसि क़ौम खे छॾी थो इन लाइ ज़मीन में फसाद कनि ऐं तोखे ऐं तुंहिंजे महबूदनि खे छॾे ॾियनि फिरौन चयो असीं हाणे उन्हनि जे पुटनि खे क़त्ल कंदासीं ऐं संदसि नियाणियुनि खे छॾींदासीं ऐं बेशक असीं उन्हनि ते कहर कंदड़ आहियूं قال موسى لقومه استعينوا بالله واصبروا إن الأرض لله يورثها من يشاء من عباده والعاقبة للمتقين मूसा चयो पंहिंजी क़ौम खे तव्हां अलाह खां मदद वठो ऐं सब्र करियो बेशक ज़मीन अलाह ताला जी आहे पंहिंजे बाननि मां जंहिंखे चाहे तंहिंखे उनजो वारिस बनाए थो ऐं परहेज़गारनि लाइ सोणी पछाड़ी आहे قالوا أوذينا من قبل أن تأتينا ومن بعد ما جئتنا قال عسى ربكم أن يهلك عدوكم ويستخلفكم في الأرض فينظر كيف تعملون अर्ज़ कयऊं असांखे ईज़ा ॾिनो वियो तुंहिंजे अचण खां अॻु में ऐं तोखे नबूअत मिलण खां पोइ मूसा फरमायो अन क़रीब तव्हांजो रब तव्हांजे दुश्मन खे हलाक कंदो ॾुकार सां ऐं उन्हनि जी जाइ ते तव्हांखे ज़मीन जो मालिक कंदो पोइ अलाह ॾिसंदो त तव्हां कहिड़ा अमल करियो था ولقد أخذنا آل فرعون بالسنين ونقص من الثمرات لعلهم يذكرون ऐं तहक़ीक़ असां गिरफ़्तार कयो फिरौन जी क़ौम खे ॾुकार ऐं मेवनि जी कमी सां त मन इहे नसीहत हासिल कनि فإذا جاءتهم الحسنة قالوا لنا هذه وإن تصبهم سيئة يطيروا بموسى ومن معه ألا إنما طائرهم عند الله ولكن أكثرهم لا يعلمون पोइ जॾहिं उन्हनि वटि भलाई यानी तंदुरुस्ती ऐं ख़ुशहाली आई तंहिं असीं उन जा हक़दार आहियूं ऐं जॾहिं उन्हनि खे बुराई यानी बीमारी ऐं बदहाली पहुती त मूसा ऐं संदसि उम्मतनि खे मनहूस सम्झण लॻा ख़बरदार इहे ई अलाह ताला वटि मनहूस आहिनि पर घणा हिननि मां नथा सम्झनि وقالوا مهما تأتنا به من آية لتسحرنا بها فما نحن لك بمؤمنين ऐं चयऊं तूं कहिड़ी बि निशानी असां वटि आण जंहिंसां तूं असां ते जादू करी पोइ बि असीं तो ते ईमान
आणींदड़ नाहे فأرسلنا عليهم الطوفان والجراد والقمل والضفادع والدم آيات مفصلات فاستكبروا وكانوا قوما مجرمين पोइ असां मोकिलिया उन्हनि ते तूफ़ान ऐं मकड़ ऐं चिचड़ ऐं ॾेडर ऐं रत जुदा जुदा निशानियूं करे पोइ तकबुर कयाऊं ऐं इहा क़ौम हुई गुनाहगार ولما وقع عليهم الرجز قالوا يا موسى ادع لنا ربك بما عهد عندك لئن كشفت عنا الرجز لنؤمنن لك ولنرسلن معك بني إسرائيل ऐं जॾहिं उन्हनि ते अज़ाब पहुतो चयऊं ए मूसा असां लाइ पंहिंजे रब खां दुआ घुर उन वादे मूजिबि जेको तोसां तुंहिंजे रब कयो हो यानी निजात जो बेशक जेकॾहिं तो असां तां अज़ाब खणायो असीं ज़रूर तो ते ईमान आणींदासीं ऐं बनी इस्राएल खे तोसां गॾु कंदासीं فلما كشفنا عنهم الرجز إلى أجل هم بالغوه إذا هم ينكثون पोइ जॾहिं असां उन्हनि तां अज़ाब लाथो कंहिं मुक़रर वक़्त ताईं जंहिं ताईं उन्हनि खे पहुचणो हो उन वक़्तु इहे फिरी विया فانتقمنا منهم فأغرقناهم في اليم بأنهم كذبوا بآياتنا وكانوا عنها غافلين पोइ असां उन्हनि खां बदिलो वरितो पोइ असां उन्हनि खे समुंड में ॿोड़ियो इन ई सबबु जो असांजे आयतुनि खे कूड़ो सम्झंदा हुआ ऐं उन्हनि खां गाफ़िल हुआ وأورثنا القوم الذين كانوا يستضعفون مشارق الأرض ومغاربها التي باركنا فيها وتمت كلمة ربك الحسنى على بني إسرائيل بما صبروا ودمرنا ما كان يصنع فرعون وقومه وما كانوا يعرشون ऐं उन क़ौम खे मालिक बनायो जेके कमज़ोर लेखिया वेंदा हुआ मिस्र ऐं शाम मुल्क में जंहिंमें असां बरकतूं रखायूं आहिनि ऐं बनी इस्राएल लाइ तुंहिंजे रब जो वाइदो सुहिणे नमूने सां पूरो थियो इन ई सबबु जो सब्र कयऊं ऐं असां बर्बाद कयो उन ई कम खे जेको फिरौन ऐं संदसि क़ौम कंदी हुई ऐं जेके महल तामीर कयऊं وجاوزنا ببني إسرائيل البحر فأتوا على قوم يعكفون على أصنام لهم قالوا يا موسى اجعل لنا إلها كما لهم آلهة قال إنكم قوم تجهلون ऐं असां बनी इस्राएल खे समुंड मां पार कयो पोइ उहे अहिड़ी क़ौम वटि पहुता जेके पंहिंजनि बुतनि अॻियां पलथी हणी पूॼा कंदा हुआ बनी इस्राएल चवण लॻा हे मूसा तूं असां लाइ महबूद मुक़रर कर जीअं इन्हनि लाइ महबूद आहिनि मूसा फरमायो बेशक तव्हां जाहिल क़ौम आहियो إن هؤلاء متبر ما هم فيه وباطل ما كانوا يعملون बेशक उहे जंहिं कम में आहिनि हलाल थींदड़ आहिनि ऐं संदन अमल बातिल आहिनि قال أغير الله أبغيكم إلها وهو فضلكم على العالمين मूसा फरमायो छा अलाह ताला खां सवाइ आउं तव्हां लाइ महबूद तलब करियां हालांकि अलाह तव्हांखे मौजूद ज़माने वारनि खां भलो कयो आहे وإذ أنجيناكم من آل فرعون يسومونكم سوء العذاب يقتلون أبناءكم ويستحيون نساءكم وفي ذلكم بلاء من ربكم عظيم ऐं जंहिं वक़्तु असां तोखे फिरऔन जे लश्कर खां निजात ॾिनी जेके तव्हांखे सख़्तु अज़ाब पहुचाईंदा हुआ तव्हांजे पुटनि खे क़त्ल कंदा हुआ ऐं तव्हांजी न्याणियुनि खे ज़िंदह छॾींदा हुआ इन ई में तव्हांजे रब तरफ़ां तव्हां लाइ सख़्तु आज़माइश हुई وواعدنا موسى 30 ليلة وأتممناها ب10 فتم ميقات ربه 40 ليلة وقال موسى لأخيه هارون اخلفني في قومي وأصلح ولا تتبع سبيل المفسدين ऐं असां वाइदो कयो मूसा सां तुरात ॾियण लाइ 30 रातुनि जो ऐं असां उन खे वधीक 10 रातुनि सां पूरो कयो पोइ पूरो थियो वाइदो रब जो 40 रातुनि में ऐं हज़रत मूसा पंहिंजे भाउ
हारून खे चयो त तूं मुंहिंजी क़ौम में मुंहिंजे तरफ़ां नाइब थी ऐं उन्हनि जे अमलनि खे दुरुस्त कर ऐं फसादी माण्हुनि जी वाट जी ताबेदारी न कर. ولما جاء موسى لميقاتنا وكلمه ربه قال رب أرني أنظر إليك قال لن تراني ولكن انظر إلى الجبل فإن استقر مكانه فسوف تراني فلما تجلى ربه للجبل جعله دكا وخر موسى صعقا فلما أفاق قال سبحانك تبت إليك وأنا أول المؤمنين. ऐं जॾहिं मूसा असांजे मुक़रर कयल वक़्त ते तूर सीना पहुतो ऐं मूसा खां संदसि रब कलाम फरमायो, मूसा अर्ज़ कयो, हे मुंहिंजा रब मूंखे पंहिंजो दीदार कराए. अलाह फरमायो, तूं हरगिज़ मूंखे ॾिसी न सघंदे, पर तूं जबल ॾांहुं निगाह कर. पोइ जेकॾहिं जबल पंहिंजी जाइ ते क़ाइमु रहियो त तूं जल्दी मूंखे ॾिसंदे. पोइ जॾहिं संदसि रब तजली फरमाई जबल ॾांहुं त जबल खे ज़रा ज़रा करे छॾियईं ऐं हज़रत मूसा बेहोश थी किरी पियो. पोइ जॾहिं पाण सुजाग थियो अर्ज़ कयईं, तुंहिंजी ज़ात पाक आहे ऐं आऊं तुंहिंजे हुज़ूर में तौबह करियां थो ऐं आऊं पहिरियनि मोमिननि मां आहियां. قال يا موسى إني اصطفيتك على الناس برسالاتي وبكلامي فخذ ما آتيتك وكن من الشاكرين. अलाह ताला फरमायो, हे मूसा, बेशक मूं तोखे माण्हुनि मां चूंडियो पंहिंजी रिसालत ऐं पंहिंजे कलाम लाइ. पोइ जेकी आऊं तोखे अता करियां उहो वठ ऐं तूं शुक्रगुज़ार थी. وكتبنا له في الألواح من كل شيء موعظة وتفصيلا لكل شيء فخذها بقوة وأمر قومك يأخذوا بأحسنها سأريكم دار الفاسقين. ऐं असां लिखियो इन्हनि लाइ तौराती तख़्तनि में हर क़िस्म जी नसीहत ऐं हर शइ जो तफ़सील. पोइ तौरात खे क़ुवत सां वठ ऐं पंहिंजी क़ौम खे हुकुम कर उहे तौरात ते अमल कनि. आऊं तव्हांखे जल्दी गुनाहगारनि जो घर यानी जहन्नम ॾेखारींदुसि. سأصرف عن آياتي الذين يتكبرون في الأرض بغير الحق وإن يروا كل آية لا يؤمنوا بها وإن يروا سبيل الرشد لا يتخذوه سبيلا وإن يروا سبيل الغي يتخذوه سبيلا ذلك بأنهم كذبوا بآياتنا وكانوا عنها غافلين. ज़रूर उन्हनि खे पंहिंजी निशानियुनि सां फेराईंदुसि जेके माण्हू नाक ज़मीन में तकबुर कंदा हुआ ऐं जेकॾहिं इहे सभु निशानियूं ॾिसनि त बि ईमान न आणींदा ऐं जेकॾहिं सिधो रस्तो ॾिसनि था उन ते नथा हलनि ऐं जेकॾहिं इहे ग़लति रस्तो ॾिसनि था उन ते हलनि था. इहो उन ई सबबु आहे जो बेशक इन्हनि असांजी आयतुनि खे कूड़ो सम्झो ऐं इहे उन्हनि आयतुनि खां गाफ़िल हुआ. والذين كذبوا بآياتنا ولقاء الآخرة حبطت أعمالهم هل يجزون إلا ما كانوا يعملون. ऐं जेके माण्हू कूड़ो सम्झनि था असांजे आयतुनि खे ऐं मौत खां पोइ ज़िंदह थियण खे उन्हनि जा अमल चट थिया खेनि उहा जज़ा मिलंदी जेको पाण अमल कंदा हुआ. واتخذ قوم موسى من بعده من حليهم عجلا جسدا له خوار ألم يروا أنه لا يكلمهم ولا يهديهم سبيلا اتخذوه وكانوا ظالمين. ऐं हज़रत मूसा जी क़ौम संदसि गैर मौजूदगी में पंहिंजे ज़ेवरनि मां गाबो तयारु कयो जंहिंखे जिस्म हो ऐं रंभ थे कयाईं. छा उन्हनि न ॾिठो त बेशक गाबो उन्हनि सां ॻाल्हाए न थे सघियो ऐं न वरी खेनि सिधी वाट ॾेखारे सघियो थे. इहे ज़ालिम हुआ जो गाबे खे ख़ुदा करे थे सम्झाऊं. ولما سقط في أيديهم ورأوا أنهم قد ضلوا قالوا لئن لم يرحمنا ربنا
قالوا لئن لم يرحمنا ربنا ويغفر لنا لنكونن من الخاسرين. ऐं जॾहिं पिशेमान थिया काबे जी पूजा खां ऐं ॾिठाऊं त तहक़ीक़ इहे गुमराह थिया, पोइ चवण लॻा जेकॾहिं असां ते असांजे रब रहम न कयो ऐं असांखे बख़्श न कयो त बेशक असीं नुक़सान वारनि मां थींदासीं. ولما رجع موسى إلى قومه غضبان أسفا قال بئس ما خلفتموني من بعدي أعجلتم أمر ربكم وألقى الألواح وأخذ برأس أخيه يجره إليه قال ابن أم إن القوم استضعفوني وكادوا يقتلونني فلا تشمت بي الأعداء ولا تجعلني مع القوم الظالمين. ऐं जॾहिं मूसा पंहिंजी क़ौम ॾांहुं मोटियो कावड़ ऐं ॾुख जी हालत में चवण लॻो तव्हां मुंहिंजे वञण खां पोइ शिरक कयो, छा तव्हां अल्लाह जे हुकुम में तकड़ कई ऐं कावड़ मां तौरात जूं तख़्तियूं उछलायाई ऐं पंहिंजे भाउ खे मथे मां झले पाण ॾांहुं छिकियाई. हारून अर्ज़ कयो ए मुंहिंजा सॻा भाउ, बेशक माण्हू मूंखे कमज़ोर सम्झो ऐं अनकरी मूंखे क़तल कनि हा, पोइ तूं अहिड़ो कमु मूंसां न कर जो मुंहिंजा दुश्मन मूं तां खिलनि ऐं मूंखे ज़ालिम क़ौम सां गॾु न कर. قال رب اغفر لي ولأخي وأدخلنا في رحمتك وأنت أرحم الراحمين. हज़रत मूसा अर्ज़ कयो ए मुंहिंजा रब, मूंखे ऐं मुंहिंजे भाउ यानी हज़रत हारून खे बख़्श कर ऐं असांखे पंहिंजी रहमत में दाख़िल कर ऐं तूं तमामु घणो रहम कंदड़ आहीं. إن الذين اتخذوا العجل سينالهم غضب من ربهم وذلة في الحياة الدنيا وكذلك نجزي المفترين. बेशक जिन माण्हुनि गाबे खे महबूद बनायो जल्दी उन्हनि ते गज़ब पहुचंदो संदन रब तरफ़ां ऐं ख्वारी हयाती दुनिया जी में ऐं कूड़ मरीदड़ खे असीं अहिड़ी जज़ा ॾियूं था. والذين عملوا السيئات ثم تابوا من بعدها وآمنوا إن ربك من بعدها لغفور رحيم. ऐं जेके माण्हू गुनाह कनि था उन खां पोइ तौबा ताइब थिया गुनाह करण खां ऐं ईमान आंदा, बेशक रसूल अरबी रब तौबा खां पोइ बख़्शींदड़ बाजारो आहे. ولما سكت عن موسى الغضب أخذ الألواح وفي نسختها هدى ورحمة للذين هم لربهم يرهبون. ऐं जॾहिं मूसा जी कावड़ घटि थी तौरात जी तख़्तियुनि खे खयाई ऐं उन ई नुस्ख़े यानी किताब में हिदायत ऐं रहमत आहे उन्हनि माण्हुनि लाइ जेके पंहिंजे रब खां ख़ौफ़ कनि था. واختار موسى قومه 70 رجلا لميقاتنا فلما أخذتهم الرجفة قال رب لو شئت أهلكتهم من قبل وإياي أتهلكنا بما فعل السفهاء منا إن هي إلا فتنتك تضل بها من تشاء وتهدي من تشاء أنت ولينا فاغفر لنا وارحمنا وأنت خير الغافرين. ऐं मूसा पंहिंजी क़ौम मां 70 माण्हू असांजे वाइदे लाइ चूंडिया. पोइ जॾहिं उन्हनि खे सख़्तु ज़िलज़िलो पहुतो मूसा अर्ज़ कयो ए मुंहिंजा रब, जेकर तूं चाहीं हा त मूंखे ऐं उन्हनि खे हिन खां अॻु हलाक करीं हा, छा तूं बेवकूफ़नि जे कमनि सबबां असांखे हलाक करीं थो? न आहे हीअ मगर आज़माइश तुंहिंजी, तूं उन ई सां गुमराह करीं थो जंहिंखे चाहीं ऐं हिदायत ॾीं थो जंहिंखे चाहीं. तूं असांजो मददगार आहीं, पोइ तूं असांखे बख़्श कर ऐं तूं असां ते रहम कर ऐं तूं बहितरीन बख़्शींदड़ आहीं. واكتب لنا في هذه الدنيا حسنة وفي الآخرة إنا هدنا إليك قال عذابي أصيب به من أشاء ورحمتي وسعت كل شيء فسأكتبها للذين يتقون ويؤتون الزكاة والذين هم بآياتنا يؤمنون. ऐं असां लाइ तूं हिन दुनिया ऐं आख़िरत में नेकी लिख ऐं बेशक
असीं तौबा ताइब थियासीं तुंहिंजे तरफ़। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजो अज़ाब पहुचे थो उन ई खे जंहिंखे आऊं चाहियां थो ऐं मुंहिंजी रहमत हर शइ खां घणी आहे। पोइ आऊं जल्दी लिखंदुसि पंहिंजी रहमत खे उन्हनि माण्हुनि लाइ जेके ख़ौफ़ कनि था ऐं ज़कात ॾियनि था ऐं उहे माण्हू जेके असांजी आयतुनि ते ईमान आणनि था। الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إصرهم والأغلال التي كانت عليهم فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون। उहे माण्हू जेके ताबेदारी कनि था रसूल अरबी जी जेको समूरी काइनात जो असुल यानी रूह आहे। रसूल अरबी जी तारीफ़ उन्हनि वटि लिखियल आहे तौरात ऐं इंजील में। रसूल अरबी उन्हनि खे नेकीअ जो हुकुम फरमाए थो ऐं बुराई खां रोके थो ऐं पाक शयूं इन्हनि लाइ हलाल करे थो ऐं पलीत शयूं इन्हनि लाइ हराम करे थो ऐं इन्हनि सां संदन ॻरा पार लाहे थो ऐं जेके तकलीफ़ूं इन्हनि ते हुयूं से ख़तमु करे थो। पोइ जिन माण्हुनि रसूल अरबी ते ईमान आंदो ऐं संदन तहज़ीम कयाऊं ऐं संदन मदद कयाऊं ऐं क़ुर करीम जी ताबेदारी कयाऊं जेको रसूल अरबी ते नाज़िल कयो वियो उहे ई कामयाब आहिनि। وإذ قالت أمة منهم لم تعظون قوما الله مهلكهم أو معذبهم عذابا شديدا قالوا معذرة إلى ربكم ولعلهم يتقون। ऐं जंहिं वक़्तु यहूदियुनि मां हिकु गिरोह चयो तव्हां छा लाइ उन्हनि माण्हुनि खे नसीहत करियो था जिन खे अल्लाह बर्बाद कंदो या उन्हनि ते दर्दनाक अज़ाब कंदो। नसीहत कंदड़नि चयो अल्लाह जी दरबार में असीं मदद पेश कंदासीं त असां पंहिंजो फर्ज़ पूरो कयो ऐं असांखे उमेद आहे त शिकार खां रोकिजी वेंदा। فلما نسوا ما ذكروا به أنجينا الذين ينهون عن السوء وأخذنا الذين ظلموا بعذاب بئيس بما كانوا يفسقون। पोइ जॾहिं नसीहत खे विसारियाऊं जेका उनखे कई वई असां निजात ॾिनी उन्हनि माण्हुनि खे जेके बुराई खां रोकींदा हुआ ऐं उन्हनि बेफ़रमाननि खे असां सख़्त अज़ाब में गिरफ़्तार कयो इन ई सबबा जो गुनाह कंदा हुआ। فلما عتوا عما نهوا عنه قلنا لهم كونوا قردة خاسئين। पोइ जॾहिं उन्हनि नाफ़रमानी कई उन कम जी जंहिंजे लाइ खेनि मना कई हुई असां उन्हनि खे हुकुम कयो त तव्हीं ज़लील बांदर थी पओ। وإذ تأذن ربك ليبعثن عليهم إلى يوم القيامة من يسومهم سوء العذاب إن ربك لسريع العقاب وإنه لغفور رحيم। ऐं उन वक़्तु तुंहिंजे रब हुकुम फरमायो ज़रूर उन्हनि ते उहे माण्हू क़यामत ताईं मोकिलींदो जेके उन्हनि खे दर्दनाक अज़ाब चखाईंदा। बेशक तुंहिंजो रब जल्दी अज़ाब कंदड़ आहे ऐं बेशक उहो बख़्शींदड़ बाज़ारो आहे। وقطعناهم في الأرض أمما منهم الصالحون ومنهم دون ذلك وبلوناهم بالحسنات والسيئات لعلهم يرجعون। ऐं असां उन्हनि खे ज़मीन में गिरो गिरो करे तक़सीम कयो के उन्हनि मां साले आहिनि ऐं के उन्हनि मां साले न आहिनि ऐं उन्हनि खे असां नेमतुनि ऐं तकलीफ़ुनि सां आज़मायो त मन इहे अल्लाह ॾांहुं मोटनि। فخلف من بعدهم خلف ورثوا الكتاب يأخذون عرض هذا الأدنى ويقولون سيغفر لنا وإن يأتهم عرض مثله يأخذوه ألم يؤخذ عليهم ميثاق الكتاب ألا يقولوا على الله إلا الحق ودرسوا ما فيه
والدار الآخرة خير للذين يتقون أفلا تعقلون पोइ यहूदियुनि जा पोयां अहिड़ा थिया जिन खे वरसे में तौरात मिलियो उन्हनि तौरात खे तब्दील करे दुनिया जी मिल्कियत हासिल कई ऐं चवनि था असांखे जल्दी बख़्श कयो वेंदो ऐं जेकर हिननि खे तौरात जी तब्दीली जे एवज़ मिल्कियत मिले थी उनखे वठनि था छा उन्हनि खां वाइदो न वरितो वियो त अल्लाह लाइ उहा ॻाल्हि चवनि जेका हक़ हुजे ऐं इहो हुकुम तौरात में पढ़ियो अथनि ऐं आख़िरत जो घर भलो आहे उन्हनि माण्हुनि लाइ जेके ख़ौफ़ ख़ुदा रखनि था छा पोइ तव्हां नथा सम्झो والذين يمسكون بالكتاب وأقاموا الصلاة إنا لا نضيع أجر المصلحين ऐं जेके माण्हू किताब ते अमल कनि था ऐं निमाज़ पढ़नि था बेशक असीं नेकोकारनि जो अजुर ज़ाया नथा करियूं وإذ نتقنا الجبل فوقهم كأنه ظلة وظنوا أنه واقع بهم خذوا ما آتيناكم بقوة واذكروا ما فيه لعلكم تتقون ऐं जंहिं वक़्तु बुलंद कयो असां जबल खे उन्हनि जे मथां उछलाइण लाइ जहिड़ो को उहो छटी वांगर हो ऐं यकीन कयऊं त बेशक उहो इन्हनि ते किरंदो तव्हां वठो कुवत सां जेकी असां तव्हांखे ॾिनो आहे ऐं यादि करियो जेको तौरात में आहे त यकीनन तव्हां परहेज़गार थींदा وإذ أخذ ربك من بني آدم من ظهورهم ذريتهم وأشهدهم على أنفسهم ألست بربكم قالوا بلى شهدنا أن تقولوا يوم القيامة إنا كنا عن هذا غافلين ऐं रसूल अरबी तव्हां यादि करियो जंहिं वक़्तु तव्हांजे रब औलाद आदम जे रूहनि खां पंहिंजी वहदानी बाबति वाइदो वरितो ऐं सभिनी पंहिंजो पाण शाहिदी ॾिनी अलाह फरमायो छा आऊं तव्हांजो रब नाहियां सभिनी रूहनि अर्ज़ कयो हाओ असीं वहदानियत जी शाहिदी ॾियूं था पर तव्हां क़यामत जे ॾींहुं तव्हां चओ असीं वाइदे खां बेख़बर हुआसीं أو تقولوا إنما أشرك آباؤنا من قبل وكنا ذرية من بعدهم أفتهلكنا بما فعل المبطلون या ईअं चओ त असांजे वॾनि शिरक कयो अॻ में ऐं असीं संदन औलाद हुआसीं उन्हनि जे पोयां छा पोइ तूं असां ते अज़ाब करींदो मुशरिकनि जी बदअमाली सबबा وكذلك نفصل الآيات ولعلهم يرجعون ऐं अहिड़ी तरह असीं बयान करियूं था निशाननि खे त मन इहे मोटनि